बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। शहज़ाद उमरानी ऑफिशियल जे चैनल ॾिसंदड़नि सभिनी दोस्तनि खे शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह पाक तव्हां ॾे अमन सलामती कंदो। दोस्तो, अॼोको ही जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो झेड़नि बाबति आहे। त हमेशह भाउ सां विढ़ंदो आहे, मिल्कियत ते विढ़ंदो आहे, घर जे मसइलनि ते विढ़ंदो आहे। ॻोठ वारनि जा ॻोठ सां झेड़ा हूंदा आहिनि, मुल्की झेड़ा हूंदा आहिनि। अॼु मां हिकु अहिड़े झेड़े बाबति तव्हां सां वीडियो शेयर थो कयां। शायदि अहिड़े क़िस्म जो झेड़ो तव्हां कॾहिं बि न ॿुधो हूंदो, न ॾिठो हूंदो। पीउ पुट खे बि विढ़ंदे ॾिठो हूंदव, भाउ सां बि विढ़ंदे ॾिठो हूंदव, क़त्लेआम ॾिठो हूंदव, मिल्कियतनि ते झेड़ा ॾिठा हूंदा तव्हां, सरहदनि ते झेड़ा, हर क़िस्म जा क़बाइली झेड़ा। जंहिं झेड़े बाबति मां तव्हां सां अॼु जेको वीडियो शेयर थो कयां उहो झेड़ो तमामु सभिनी मसइलनि खां मुख़्तलिफ़ आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि बि ईंदो। दोस्तो, हिकिड़ा वालदेन हुया, उन्हनि खे सिर्फ़ु 2 पुट हुया। उन्हनि जो वालिद साहब जवानी में फ़ौत थी वियो। उन 2 पुटनि खे पंहिंजी अमड़ पालियो, पाले ताते उन्हनि खे वॾो कयईं। काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं भाइर वॾा थिया त नंढो भाउ वॾे भाउ सां विढ़ी पियो। मसइलो एतिरो वधियो जो नंढे भाउ वञी कोर्ट में केस दाख़िल करायो वॾे भाउ ते। मसइलो वञी अदालत पहुतो। जज साहब वॾे भाउ खे घुरायो त तुंहिंजे ख़िलाफ़ नंढे भाउ केस दाख़िल करायो आहे। जॾहिं नंढे भाउ पंहिंजो बयानु शुरू कयो त जज जो वात पटिजी वियो, अखियूं खुलियल रहिजी वियूं। जीअं न माण्हू सुन थी वञे तीअं जज सुन थी वियो, छो जो हुनजी अदालत में ही पहिरियों अहिड़ो केस हो जंहिंमें जज परेशान हो ऐं हुनजी अखियुनि में ॻोढ़ा हुया। नंढे भाउ बयानु कयो त साईं, मुंहिंजी उमिरि 65 साल आहे, मुंहिंजे वॾे भाउ जी उमिरि 75 साल आहे। 75 साल उमिरि ताईं मुंहिंजे माउ जी इन माण्हूअ ख़िदमत कई, मां ख़ामोश रहियुसि। हाणे मुंहिंजो भाउ कुराड़ो थी वियो आहे, हाणे थोरो कमज़ोर बि थियो आहे। 75 साल वॾी उमिरि आहे, मुंहिंजी माउ जी मथां ख़िदमत न करे सघे। मां इहो तव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां त हाणे इहा माउ मुंहिंजे हवाले कई वञे, उनजी ख़िदमत जो मौक़ो मूंखे मिले। हाणे मुंहिंजो हक़ु आहे। त जज अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो केस ॾिसी ॾाढो परेशान थियो, ॾाढो हैरान बि थियो त मिल्कियतनि ते भाइरनि खे विढ़ंदे ॾिठो आहे, घरनि ते विढ़ंदे ॾिठो आहे, पैसनि ते विढ़ंदे ॾिठो आहे। हे कहिड़े क़िस्म जो झेड़ो आहे जेको माना नंढो भाउ वॾे ते केस दाख़िल थो कराए त हाणे हू कुराड़ो आहे, हाणे हू माउ जी ख़िदमत सही तरीक़े सां न करे सघंदो। हाणे मूंखे मौक़ो मिलियो वञे। जज साहब पुछा कई त तव्हांजी अमड़ कोर्ट में अची सघे थी? चई हा साईं, 95 साल उमिरि अथसि, व्हील चेयर ते अची सघे थी। जॾहिं उन कुराड़ी खे व्हील चेयर ते अदालत आंदो वियो, उन जो मौक़ुफ़ जज साहब वरितो त तव्हां कंहिंसां रहणु पसंदि कंदव। उन कुराड़ीअ 2 पुटनि ॾे ॾिसी अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदे कुराड़ी चयो त जज साहब, मुंहिंजे 2 पुटनि जो झेड़ो तव्हां ॿुधो, मां छा ॻाल्हायां। मां इहो फ़ैसिलो नथी करे सघां, जेको फ़तवा तव्हां कढो। जज साहब 2 जूं ॻाल्हियूं ॿुधी फ़तवा कई त वॾो पुटु वाक़ई कुराड़ो आहे ऐं हू अञा सेहतमंद आहे। 65 साल उमिरि आहे, हुनजी 75 साल उमिरि आहे। काफ़ी उमिरि में बि फ़र्क़ु आहे। हाणे माउ खे नंढे पुट जे हवाले कयो वञे। अदालत खां ॿई ॿाहिरि निकिता। वॾो पुटु बि रोंदो निकितो, नंढो पुटु बि रोंदो निकितो, कुराड़ी बि रोंदी निकिती। त वॾो पुटु इन लाइ रोए पियो ते मुंहिंजा मौला, मूंखे तूं कुराड़ो न करे हा, मूंखे अञा सिहत ॾे हा त हीअ मुंहिंजी माउ मूं वटि रहिजे, मां हुनजी अञा ख़िदमत कयां हा। नंढो पुटु ख़ुशी में रोए पियो त अलाह पाक मूंखे सिहत ॾिनी, मूंखे पंहिंजे अमड़ जी ख़िदमत जो मौक़ो मिलियो।
दोस्तों, हिन सॼी कहाणी मां असांखे हिकु वॾो सबक़ु थो मिले। इहा सॼी जेका कहाणी आहे उन में तरबियत ॾींदड़ माउ आहे। उनजी हिकिड़ी तरबियत ज़बरदस्त तरबियत आहे, पर तरबियत खे हासिल करण वारा ॿ पुट जेके अहिड़ा नेक, अहिड़ा सचा, जेके मिल्कियत ते त न विढ़िया, पैसे ॾोकड़ ते त न विढ़िया, पर पंहिंजे अमल जी ख़िदमत जे लाइ ॿई भाइर ज़रूरु विढ़िया। अहिड़ियूं कहाणियूं हिन दुनिया में तमामु घटि ॿुधण में बि ईंदियूं आहिनि, ॾिसण में बि ईंदियूं आहिनि। अलाह पाक सभिनी खे हिदायत करे। इहो जेको मां तव्हांखे किसो ॿुधायो, इहो सऊदी अरब जो हिकिड़ो सचो वाक़ियो आहे, जेको अख़बार में बि शाया थियो, न्यूज़ में बि हलियो। मूंखे इहा कहाणी ॾाढी पसंदि आई। सोचियुमि त तव्हांजे दोस्तनि सां शेयर कयां। अगरि तव्हांखे इहा कहाणी मुंहिंजी पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो। ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त अहिड़ी ख़िदमत पंहिंजे पीउ माउ जी कयो, पंहिंजे वालिदेन जी अहिड़ी ख़िदमत कयो। कॾहिं बि मिल्कियत ते न विढ़ो, कॾहिं बि हिक ॿिए खां वधि थियण जी कोशिशि न कयो। इन शइ में कोशिशि कयो त हीउ पीउ मूं वटि रहे, हीउ माउ मूं वटि रहे। मतां इन फ़ैसिलनि में ईअं थी पए ऐं पीउ माउ तव्हांजो इहो फ़ैसिलो कनि त तव्हां सभु गॾिजी रहो, हमेशह तव्हांजूं मुहबतूं क़ाइमु रहंदियूं। पंहिंजे होस्ट शहज़ाद उमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने कबूल।